الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد وقولوا للناس حسنا صدق الله العلي العظيم درود الشريف کرو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا अल्लाह तबारक व तआला इन आयत जे अल्फाज़नि जे ज़रिए सां उम्मत मुहम्मदीअ खे मुआशिरे में हिक ॿिए सां सुहिणे सलूक सां हलण जो तरीक़ेकार सेखारियो आहे त हिक ॿिए जो अदब ऐं एहतराम हुजे, का बि ॻाल्हि कजे त अख़लाक़ सां कजे, लफ़्ज़ उन में मिठा ॻाल्हाइजनि, तेज़ ऐं तिखा लफ़्ज़ न ॻाल्हाइजनि, हता के नसीहत बि जॾहिं करणी पवे त प्यार भरे अंदाज़ सां कजे, लहजो नरम हुजे, सख़्तु न हुजे। पोइ जेकॾहिं सख़्तीअ खे अपनायो वेंदो त फ़ाइदे जे बजाय नुक़सानु थींदो, पर जे हिकमत खे बसीरत खे अपनायो वेंदो त काफ़ी सारो फ़ाइदो ई फ़ाइदो थींदो। तो इन आयत के ज़िम्न में उलमा मुहद्दिसीन तजुर्बात में काफ़ी सारी ॻाल्हियूं लिखियूं आहिनि त हिकमत ऐं बसीरत वारी नसीहत, मिठनि लफ़्ज़नि वारी नसीहत केॾो असर कंदी आहे। तॾहिं त अल्लाह तबारक व तआला फरमायो क़ूलू लिन्नासि हुस्ना, ॻाल्हायो त सुहिणो ॻाल्हायो, न त चुप हुजो। अहिड़े बदशद ॻाल्हाइण खां तव्हांजी ख़ामोशी चङी, ॻाल्हायो त सुहिणो ॻाल्हायो। अबे अम्मा सां ॻाल्हायो त बि अल्लाह तबारक व तआला फरमायो सुहिणो ॻाल्हायो, न त चुप रहो। पोइ इन सुहिणे अंदाज़ सां नसीहत ॻाल्हाइण अख़लाक़ इहो केतिरो कमाल रखे थो। मिसाल ॾियां हिकिड़ो, बुज़ुर्गनि लिखियो आहे, इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो मुख़ालिफ़ माण्हू हो, उन इमाम साहब खे बदशद ॻाल्हायो। बाज़ार में काफ़ी सारनि माण्हुनि उन जो गुफ़्तगू बदशद ॻाल्हाइण वारो ॿुधो। इमाम साहब वटि इहा ख़बर पई त फलाणे माण्हूअ मूंखे ॻाल्हायो आहे। हिकिड़े न ॿिनि न केतिरनि ई माण्हुनि चयो त तव्हांखे हू बदशद करे पियो ॻाल्हाए पियो। जॾहिं तस्दीक थी पई त इमाम साहब रहमतुल्लाह अलैह हाणे हुनखे नसीहत कीअं करे, छा चवे, अंदाज़ अपनाई हिकिड़ो। शाम जो कुझु पैसा अशरफ़ी हुन ज़माने जो दिरहम कलीअ में विझी उन जे दरवाज़े ते वञी हुन जो दर खड़कायूं। हिकु दफ़ो ॿियो दफ़ो उहो हमरा निकितो, उन जे आॾो उहा कली पैसनि वारी पेश कई। अदा मां ॿुधो आहे त तव्हां पंहिंजूं नेकियूं मूंखे ॾिनियूं आहिनि, इन जो बदिलो मां तव्हांखे ॿियो को तरीक़ो नथो सम्झां त ॾेई सघां। मूं वटि ही मौजूदु हुयूं, तव्हांखे पंहिंजे उन नेकियुनि ॾियण जो बदिलो ॾियणु आयो। हू हैरान थी वियो त मां पंहिंजूं नेकियूं तव्हांखे कीअं ॾिनियूं, मां पंहिंजूं नेकियूं तव्हांखे कीअं ॾिनियूं। क़ुरान पाक में अल्लाह तबारक व तआला अहिड़ी तरह सां इशारो कयो आहे, वला यग़्तब बअदुकुम बअज़ा अयहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अख़ीहि मैतन फकरिहतुमू, वरी फरमाई अन तहबत अअमालुकुम व अंतुम ला तशउरून। जेको ॿिए जी गिला कंदो आहे, ग़ीबत कंदो आहे, त ॼण त पंहिंजूं नेकियूं उन जे खाते लिखाईंदो आहे। इमाम साहब हुनखे अजीब अंदाज़ में चयो त मां हुनजो एवज़ो तोखे ॿियो त नथो ॾेई सघां, अलबत्ता मूं वटि ही हुया कुझु पैसा, मां तव्हांखे हुनजो एवज़ो ॾियणु आयो आहियां। दुनिया में मुंहिंजो ॿार लथल हुजे। उन हमरा ते एॾो असरु थियो, एॾो असरु थियो, ज़िंदगी भर गिला करणु छॾे वियो। अजीब अंदाज़ आहे। पुराणे ज़माने में ग़ालिबन दिल्लीअ जे हिकिड़ी जामा मस्जिद में मौलाना शाह मोहम्मद क़ासिम रहमतुल्लाह अलैह गुज़रियो आहे। उन मस्जिद जो इमाम हो, ख़तीब हो। मुअज़्ज़िन आज़ान ॾियण जे लाइ मस्जिद में सवेर सवेर ईंदो हो, जीअं अमूमन हूंदो आहे। वो जो आयो त पोयां हिकिड़ो पहलवान किथे मल विड़ी, कोॾी कोॾी मल विड़ी, बुत हुनजो सॼो मिटीअ में भरियो पियो। पोइ आयो त मस्जिद में वेहिजी वञा, गुस्ल करे वञा। जीअं जो मस्जिद में टपियो, मुअज़्ज़िन आज़ान ॾियण जे लाइ अंदरि जो निकिरे त हमरा मेरो मस्जिद जे गुस्ल खाने में वञे थो वेंझण। त मुअज़्ज़िन हुनखे ॿ टे दड़का ॾिना, ॿाहिरां गंदगी सॼी खणी वरी अचे हिते था कयो, मां वटां तव्हांजो सफ़ाइयूं कंदो। मुअज़्ज़िन खे कावड़ लॻी,
मौलवी साहब जॾहिं मस्जिद में आयो त मौज़न खे चई त ख़ामोश, तूं बसि हल वञ, तूं आज़ान चओ। मौलवी साहब छा कयो, उन पहलवान खे पाणी भरे ॾिनई, बाल्टी में हथु करे ॾिनईसि, पाणी भरे ॾिनईसि, सहूलियत करे ॾिनईसि। वो जॾहिं वेंजी ॿाहिरि निकितो त पोइ नसीहत प्यार भरे अंदाज़ में चईसि। छा चईसि? अदा पहलवानी इहा बि आहे त मल में कंहिंखे मारिजे, पर पहलवानी हीअ बि चइबी आहे, वॾी पहलवानी हीअ आहे त नफ़्स खे मारिजे। नफ़्स खे मारिजे। नफ़्स कीअं मरंदो? जॾहिं अलाह जे आॾो हुनखे झुकाइबो, अलाह जी मर्ज़ीअ मुताबिक़ हुनखे हलाइबो। नफ़्स असांजो शैतान सां ॿधल आहे, नफ़्स हरामी आहे, असांखे बुछड़ो ऐं बुरो थो बनाए। पोइ हिन बुछड़े ऐं बुरे नफ़्स असांखे मस्जिद खां, क़ुर खां, नेकीअ खां परे करे छॾियो आहे। इन नफ़्स खे बि मारिबो आहे। अॼु इन नफ़्स खे बि मल मारेसि। अब कीअं मारियां? निमाज़ पढ़, क़ुर पढ़, सजदे में वञी अलाह ताला सां ॻाल्हियूं कर, पंहिंजूं तस्बीह पढ़ रब जी। सच पच इन नसीहत प्यार भरी उन पहलवान ते एॾो असरु कयो, उन ॾींहुं जो निमाज़ पढ़ियईं त ज़िंदगी भर 5 वक़्त निमाज़ जो आदी थी वियो, पाबंद थी वियो। त ख़ुलासो कलाम जो इहो आहे, जॾहिं नसीहत हिकमत सां कजे, मुहबत सां कजे, पंहिंजाइप सां कजे, त हुनजो वॾो असरु आहे। सभिनी जे साम्हूं नसीहत जो गुफ़्तो चवणु बि हिकु सज़ा जे बराबरि आहे। पंहिंजे मुंहं सां नसीहत बि हिकु बहितरीनु नतीजो रखंदी आहे। तॾहिं त हज़रत अली साईं रज़ी अलाह ताला अन्हु जे बारे में बुज़ुर्गनि लिखियो आहे त जॾहिं बि कंहिंखे का नसीहत करणी हूंदी हुई न, त बसि उनखे ॾिसी ख़ामोश रहंदा। पोइ उहो नसीहत जो लफ़्ज़ जेको चवणो हूंदो न, उनखे पंहिंजे मुंहं सां चवंदा। बसि कुझु सहाबा किराम खे ख़बर पई, साईं इहा नसीहत सभिनी जे साम्हूं कयोसि हा त ॿियनि खे बि फ़ाइदो थिए हा। हज़रत अली साईं फरमाईंदा त सभिनी जे साम्हूं चवांसि हा त ॿियनि खे त ख़बर पए हा, पर हुनजो इहो ऐब बि निकिरी पवे हा त हिन में हीअ कमी आहे, हुनखे हीअ नसीहत थी। पोइ कुझु साथी हुनजा हुनखे टोकनि बि हा। पोइ इहा नसीहत असांजी टोकुनि ऐं नसीहतुनि ऐं गुमाननि वहमनि जे विच में फासी पवे हा, नतीजो ग़लति निकिरे हा। इन जे करे हाणे हुनजे नसीहत जो बहितरीनु फ़ाइदो इहो निकिरंदो त आइंदा इहा कोताही न कंदो। त अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे ज़रिए इहो सबक़ ॾिनो आहे त ॻाल्हायो त सुहिणो ॻाल्हायो, हिकमत सां ॻाल्हायो, बुर्दबारीअ सां, सहप सां, पंहिंजाइप सां, मिठे अंदाज़ सां, अख़लाक सां। तॾहिं त बुज़ुर्गनि लिखियो आहे न त इज़त पहिरियां ॿिए जी कयो, पोइ मिलंदव। जेको दुनिया में इज़त वारी ज़िंदगी गुज़ारणु चाहे थो, उहो ॿियनि खे इज़त ॾे, बदिले में इज़त मिलंदसि। ईअं कोन थींदो आहे त ॿियनि खे सदाई दड़का ॾे ऐं वरी माण्हू हिनखे इज़त सां पेश अचनि। ॿियनि जी ही बेइज़ती करे माण्हू हिनजी इज़त कनि, ही ॿियनि सां बद अख़लाक़ी करे माण्हू वरी हिन सां अख़लाक सां पेश अचनि। ईअं कोन थींदो आहे। ईअं करणु बबर खां ॿेर घुरणु बराबरि आहे। अख़लाक ॾिबो आहे त पोइ मिलंदो आहे, इज़त ॾिबी आहे त पोइ मिलंदी आहे, मिठो ॿोल ॻाल्हाइबो आहे त पोइ जवाबु जी सां मिलंदो आहे। न त उमूमन सख़्तीअ वारी नसीहत ऐं सॾ बि जवाबु फोट सां ॾींदी आहे। अलाह ताला तव्हां असांखे अहिड़ियुनि कमियुनि कोताहियुनि खां बचाए ऐं सचनि ॻाल्हियुनि ते, नसीहतुनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।